अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। हैदराबाद मां एजाज़ खोसो जी रिपोर्ट मूजिबि सिंध आरो प्लांट ऑपरेटर एसोसिएशन जे सॾ ते नौकरियुनि ते पको न करण ऐं सरकार पारां ऐलान 40,000 पघार न मिलण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं लियाकत चांडियो, इमदाद सांद, याकूब शोरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पब्लिक हेल्थ खाते जी निगरानी में हलंदड़ आरो प्लांट ते 2012 में मुक़ररु कयो वियो हो। मुक़ररी खां वठी आरो प्लांटनि जी ड्यूटी ॾेई रहिया आहियूं, जॾहिं त असांखे अॼु ॾींहं ताईं कचे मुलाज़मत तौरु 25,000 पघार ॾिनी वञे थी, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त नौकरियुनि ते पको करणु असांजो हक़ आहे। जंहिं सरकार पारां पोरियतनि जे घटि में घटि पघार 40,000 मुक़ररु कई वई आहे, उन खां बि असांखे महरूम रखियो वियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी ऐं असां ग़रीबनि जे मुआशी क़त्ल बराबरि आहे। हिननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह खे अपील कई त खेनि नौकरियुनि ते पको करे पघार 40,000 रुपया ॾिनी वञे ऐं उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे।